अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं सेवण शरीफ में मौजूद आया। आज़ान में मिली रही है मुझो प्यारो दोस्त अली नवाज़ लखण। उन लाइ भी दुआऊं घुरां तो सभिनि लाइ अल्लाह से सभिनि जी उम्मीदूं पूरियूं कंदो, ख़ासि करे अली नवाज़ लखण लाइ ऐं उन जा जेका प्यारा दोस्त आहिनि उन लाइ माशा अल्लाह ही सेवण शरीफ में आया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, अल्लाह सभिनि जी दिलनि जी उम्मीदूं पूरियूं कंदो। सुभान अल्लाह। सेवण शरीफ कलंदर लाल शाहबाद जो रोज़ो आहे। अल्हम्दुलिल्लाह। सूफ़ी सालार चैनल आहे वन, जंहिंखे सब्सक्राइब कंदा तव्हांखे पूरे सिंध जूं दरगाहूं हिन चैनल में मिली वेंदियूं। अल्लाह साईं सभिनि जी दिलनि जी उम्मीदूं पूरियूं कंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ही सेवण शरीफ में चांदी जो दरवाज़ो आहे, सोने जो दरवाज़ो आहे, जेको हिन वक़्तु बंदि आहे, पर मां तव्हांखे नज़ारो ॾेखारे रहियो आहियां। हज़रत कलंदर लाल शाहबाद सुभान अल्लाह। उस्मान मरवंदी कलंदर लाल शाहबाद। हाँ भर हल 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 हल। ये असांजो प्यारो मैट कंदकोट साइड जो दड़ी जो अची रहियो आहे। सुभान अल्लाह, जेको अंदरि दुआ लाइ वेंदो पियो आहे। कलंदर लाल शाहबाद जो रोज़ो मां गेट ते मौजूदु आहियां। अब्दुर्रहमान कोटकी ज़िले खां आयल आहियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कलंदर लाल शाहबाद। कलंदर लाल शाहबाद कलंदर शाहबाद सभिनि जी दिलनि जी उम्मीदूं पूरियूं कंदो इंशाअल्लाह। माण्हू चवंदा आहिनि हिते अचणु गुनाह आहे, अबा जे गुनाह हुजे त मालिक ही दुनिया जी कुंड कच्छ पैदा ई न करे। ठीकु आहे, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे अक़ीदे सां ईंदो आहे, हर माण्हू जो पंहिंजो अक़ीदो आहे। ठीकु आहे, ज़रूरी न आहे त को माण्हू का ॻाल्हि सोचे अचे, हर माण्हू जो पंहिंजो ख़्यालु आहे, उन ख़्याल मुताबिक़ ईंदो आहे। ये भी हिकिड़ो फोटोग्राफर खड़ो आहे, फोटोग्राफी कर रहियो आहे। सुभान अल्लाह।